सुप्रीम कोर्ट में फ़ौजी अदालतुनि में सिविलियन स्टेट ट्रायल ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते ॿुधणी कंदड़ 9 रुकनी बेंच टुटी वई। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा ऐं जस्टिस सरदार तारिक मसूद बेंच खां धार थी विया। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जो चवणु आहे त हू हिन बेंच खे बेंच तसवुरु नथो करे। ईअं नथो थी सघे पंहिंजे हलफ़ खे भञकिड़ी कीअं कयां। जेसीं ताईं प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट ते फ़ैसिलो नथो थिए तेसीं ताईं हर बेंच गैर क़ानूनी आहे। जस्टिस सरदार तारिक मसूद जो चवणु आहे त हू बि जस्टिस काज़ी फ़ाइज़ सां इत्तफ़ाक़ करे थो। ॿिनि जजनि जे एतिराज़नि खां पोइ चीफ जस्टिस 7 रुकनी बेंच बि जोड़े छॾी। सिंध जे ट्रांसपोर्ट खाते पीपल्स बस सर्विस लाइ एप्लीकेशन लॉन्च करे छॾी। इतलात ट्रांसपोर्ट ऐं मास ट्रांज़िट वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण ऐप जो इफ़्तिताह कयो। संदसि चवणु आहे त हीअ ऐप माण्हुनि लाइ तमामु घणी फ़ाइदेमंद साबित थींदी। ऐप ज़रिए मुसाफ़िर सिधी रीत शिकायतूं करे सघंदा। कराची में वधीक ट्रांसपोर्ट जी ज़रूरत आहे। जुलाई महीने में वधीक बसूं घुरायूं पियूं वञनि। रेड लाइन BRT ते ॾींहुं राति कमु हली रहियो आहे। BRT बसूं बायोगैस ते हलंदियूं जेके माहौल दोस्त हूंदियूं। इंटेलिजेंस ट्रांसपोर्ट सिस्टम तहत गाॾियुनि जी मॉनिटरिंग कई वेंदी। गाॾियुनि में CCTV कैमराऊं बि लॻायूं वेंदियूं। कुझु शरपसंदनि गाॾियुनि खे बाहियूं ॾिनियूं ऐं शीशा टोड़िया। शरपसंदनि वधीक बसनि खे साड़णु चाहियो पर ड्राइवरनि बचाए वरितो। जेके बस ड्राइवर वधीक भाड़ो वठंदा उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सिंध हुकूमत ऐं अवाम जे सख़्त एहतिजाज खां पोइ हायर एजुकेशन कमीशन यूनिवर्सिटीज़ में होली मल्हाइण ते पाबंदी वारो फ़ैसिलो वापसि वठी छॾियो। यूनिवर्सिटीज़ वारे सूबाई वज़ीर इस्माइल राहू ऐं सकाफ़त वारे वज़ीर सरदार शाह हैक जे अहिड़े फ़ैसिले जी पिणु मुख़ालिफ़त कई हुई। सिंध हुकूमत यूनिवर्सिटीज़ में होली मल्हाइण ते पाबंदी वारे हैक जे फ़ैसिले खे मज़हबी रवादारी जी भञकिड़ी करार ॾिनो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी पेरिस में मालियाती कॉन्फ्रेंस दौरान साइड लाइन ते IMF जी MD सां मुलाक़ात। पाकिस्तान लाइ जारी IMF प्रोग्राम ते ख़यालनि जी ॾे वठि कई वई। पाकिस्तान ऐं IMF विच में सहकार ते बि ॻाल्हियूं कयूं वयूं। वज़ीर आज़म आलमी मालियाती इदारे जे सरबराह सां मुलाक़ात में साणुसि 27 मई ते थियल टेलीफोनिक राब्ते जो बि ज़िक्र कयो। शहबाज शरीफ मुआशी इस्तेहकाम ऐं बहितरी लाइ खयल क़दमनि खां आगाह कयो। यूनान में ॿेड़ी हादसे जी जांच लाइ अदालती कमीशन बणाइण जो मुतालबो। हादसे जी जांच अदालती कमीशन खां कराइण लाइ सदर आरिफ अलवी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ खे जुडिशल एक्टिविज़म पैनल जो ख़त। इंसानी ज़िंदगियूं अहिड़नि हादसनि में ज़ाया थियूं आहिनि। गॾियल जांच न थी आहे। FIA वाक़िए जी साफ़ ऐं शफ़ाफ़ जांच नथो करे सघे। अदालतनि जे जजिस ते ॿधल अदालती कमीशन जोड़ियो वञे। ख़त जो मतन। गुज़िरियल 4 सालनि दौरान CPEC ते कमु न थियो हो। चीन सां न्यूक्लियर प्लांट मुआहिदे ज़रिए सस्ती बिजली पैदा थींदी। सियारे जे मौसम में पनबिजली जी पैदावार घटिजी वेंदी आहे। चीनी कंपनी पाकिस्तान में $3.5 अरब जी सीड़पकारी कंदी। वफ़ाक़ी वज़ीर खुर्रम दस्तगीर जो गुजरावाला में मीडिया सां ॻाल्हियूं। PTI चेयरमैन नव मई सानहे जो मास्टर माइंड आहे। साफ़ ऐं शफ़ाफ़ जांच चाहियूं था। मिलिट्री कोर्ट्स में फ़ौजी ठिकाणनि ते हमलनि जो ट्रायल थी रहियो आहे। 9 मई वाक़िअनि में मुलवस जवाबदारनि खे सज़ा मिलणु घुरिजे त जीअं ॿीहर अहिड़ा वाक़िआ पेश न अचनि। इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जो बयानु। सियासी समाजी शख़्सियत ऐं अॻूणे सूबाई वज़ीर मरहूम सरदार मंज़ूर अली ख़ान पंवर जो जिकमाबाद वेझो ॻोठ आदम पंवर में टीजो सूबाई सलाहकार एजाज़ हुसैन जखराणी, डॉक्टर सोहराब सरकी, अमीर बख्श भुट्टो समेत सियासी समाजी अॻवाननि, शहरनि ऐं मिटनि माइटनि जे वॾे अंग में शिरकत। कराची जे मेयर बैरिस्टर मुर्तज़ा वहाब जो शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो। कराची जे मेयर शहर जे रोडनि ते सफ़ाई वारे कमनि जो जाइज़ो वरितो। मुर्तज़ा वहाब चवे थो सन सॉलिड वेस्ट जूं टीमूं सफ़ाई जे कम में रुधल ॾिठियूं। मुख़्तलिफ़ हंधनि ते मुलाज़िमनि खे सफ़ाईअ जे कम में मसरूफ़ ॾिठो। असांखे महिनत ऐं दिलि सां शहर जी ख़िदमत करणी आहे।
तंगवाणी वेझो ॻोठ माही नंदवाणी में बंगलाणी ऐं नंदवाणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में ज़मीन जे तकरार तां झेड़ो। हिकु ॼणो क़तल, 11 ज़ख़्मी, लठियूं ऐं सिरोटा लॻण सबबि ज़ख़्मी थियल हसन नंदवाणीअ खे लाड़काणे न्यो पियो वियो, जिथे हुन दम ॾिनो। ॿिनि ज़ख़्मियुनि जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे। वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो। जाफराबाद वेझो हथियार बंदनि जी घर ते फायरिंग, 2 औरतूं क़तल, 2 ॼणा ज़ख़्मी। गढ़ी रहमान में हथियार बंदन फज़ल मक्सीअ जे घर में घिड़ी फायरिंग कई। फायरिंग में 2 औरतूं मारिजी वयूं, 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। जवाबदार वाक़िए वारे हंधा फ़रार। शेख फिरकियो भरिसां ॻोठ क़ाइम बबर में वण में टंगियल 13 सालनि जी निंगरीअ जो लाश हथ। पुलिस लाश पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल हैदराबाद खणाए वई। वारसनि पारां निंगरी खे ज़ियाती बाद क़तल करण जो शक ज़ाहिर। पुलिस जो चवणु आहे त पोस्टमार्टम बाद वाक़िए जी असल ख़बर पवंदी। बेरिया रोड भरिसां ॻोठ शाह मोहम्मद ख़ासखेली में संगावती तकरार तां नौजवान क़तल। लाखा रोड थाणे जी हद में हथियार बंदन नौजवान साल ख़ासखेली खे गोलियूं हणी क़तल कयो। करमपुर वेझो ॻोठ अब्दुल रज़ाक सोहंदड़ो में बेसिक हेल्थ यूनिट में पीरसन जो तशद्दुद थियल लाश हथ। पुलिस लाश खणाए करमपुर अस्पताल आंदो। ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। मक़तूल जी सुञाणप ग़ुलाम मुस्तफ़ा नूनारी तौर थी, जेको अस्पताल में ख़ांगी चौकीदार हो। कंदकोट जी सब्जी मंडी में हथियार बंदनि जी फायरिंग, गोलियूं लॻण सबबि दिलमुराद महर मारिजी वियो। पुलिस मूजिबि वाक़ियो पुराणे तकरार तां पेश आयो आहे। मियां साहब वेझो बि ॻोठ दीनपुर मारपाणी में भया बिरादरी विच में पुराणे तकरार तां झेड़ो। फायरिंग सबबि नौजवान मारिजी वियो। काज़ी अमन में अणॼातल मोटरसाइकिल सवारनि हथियार बंदनि जी फायरिंग, 1 ॼणो क़तल, 1 ज़ख़्मी। विच शहर में हथियार बंदनि जी फायरिंग में अली गुलशर मारिजी वियो। इस्माइल शरसख्त ज़ख़्मी, अस्पताल दाख़िल। मक़सूदो रिंद वेझो ॻोठ अहमद ख़ान छुटो में 18 सालनि जो यासीन छुटो कुहाड़ियुनि जा वार करे क़तल। पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल पहुचायो। फरीदाबाद भरिसां ॻोठ गड़तल में 25 वरियनि जो मीर मुर्तज़ा हथियार बंदनि जी फायरिंग में मुबैना क़तल। काठियूं करे ट्रैक्टर ते वापसि ईंदड़ नौजवान खे फायरिंग में क़तल कयो वियो आहे। मेरणाणी बिरादरीअ जे माण्हुनि नौजवान खे क़तल कयो आहे, वारसनि जो इल्ज़ाम। ऐं जरवार भरिसां चाकर माइनर में नींगर वहिंजंदे ॿुॾी फौत थी वियो। ॻोठ मीर ख़ान गबोल वासी नींगर मंसूर गबोल ॿुॾी वियो। लाश पहुचण ते कोहराम मची वियो।